जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी सिंधी भाउरनि के सॼे सिंधी समाज के चेटीचंड जूं लख लख वाधायूं। पाण सभिनी खे ख्याल आहे कि अॼु पंहिंजो वॾो में वॾो त्योहार भॻवान श्री झूलेलाल साहिब जो जनम ॾींहुं जेके पाण सिंधियत ॾींहं जे तौर बि मल्हाईंदा आहियूं। सिंधी समाज जा इष्ट देव, पाण सभिनी जा इष्ट देव वरुण अवतार भगवान श्री झूलेलाल साहिब जो जनम ॾींहुं आहे। अॼु संवत 2079 हली रही है। अॼु खां बराबर 1072 साल अॻु संवत 1007 में पंहिंजे भगवान श्री झूलेलाल साहिब जो इन दरिया मां ई दर्शन थियो हो ऐं भगवान नसरपुर शहर में अची करे पिता रतन राय ऐं माता देवकी बाई जे कुखे जनम वठी करे पाण सभिनी जी रक्षा कई। जंहिं ते टाइम ते 1007 में सिंध प्रदेश में मिर्ग शाह बादशाह जो राज हलंदो हो ऐं उन बादशाह सभिनी सिंधियुनि जे अॻियां ज़बरदस्त शर्तूं रखियो हुयो रहण लाइ। जे तव्हांखे रहणो हुजे सिंध में त या असांजो धर्म अपनाइणो पवंदो या तव्हांखे धर्म अपनाइणो पवंदो या सिंध प्रदेश छॾिणो पवंदो। ऐं जे इहे 2 ॻाल्हियूं नथा कयो त तव्हांखे फांसीअ ते चढ़ायो वेंदो। उन्हनि ॻाल्हियुनि खां बचण लाइ सभिनी सिंधियुनि गॾु थी करे दरिया देव ते पूजा अर्चना कई हुई ऐं उन पूजा अर्चना जेकी हली हुई 3 ॾींहं, उन 3 ॾींहंनि जी पूजा खां पोइ दरिया में भगवान वरुण अवतार झूलेलाल भगवान जे स्वरूप में दर्शन ॾिनो ऐं सभिनी सिंधियुनि खे चयो कि मां तव्हां सभिनी जी रक्षा कंदुसि। ऐं पोइ कुझु ॾींहंनि में भगवान श्री झूलेलाल साहिब नसरपुर शहर में इंसानी स्वरूप में अची करे जनम वठी पाण सभिनी सिंधियुनि जी रक्षा कई आहे। पाण सभिनी जो हिकिड़ो फर्ज़ु थो थिए कि पाण चेटीचंड खे ॾाढे सुठे नमूने मल्हायूं। अॼु जो जेको त्योहार आहे उहो ॼण पंहिंजी अॼु ॾियारी आहे। ॾियारी खां बि विशेष महत्व मां त चई सघां इहो पंहिंजो त्योहार आहे। पाण सभिनी सिंधियुनि खे सुठे नमूने त्योहार मल्हाइणु घुरिजे। घर में नियमितपणे अखो पाइणु घुरिजे, पलो पाइणु घुरिजे, पंजड़ा ॻाए करे लाल साईं जा भॼन ॻाए करे पाण सभिनी खे धाम धूम सां अॼु जो त्योहार बि मल्हाइणु घुरिजे ऐं 365 ॾींहं ईअं करणु घुरिजे। आयो लाल सभई जो झूलेलाल। बेड़ा ई पार सदा ई